मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं वालदेन जेके इंतकाल करे विया आहिनि उन्हनि खे ईसाले सवाबु पहुचाइण जे लाइ क़ुर्बानी में उन्हनि जो हिसो करे सघूं था या न। सभ खां पहिरियां पंहिंजी क़ुर्बानी कयो जेको तव्हांजे मथां ख़ुदा लाज़िम कई आहे। इन खां बाद में जेकॾहिं ॾिसो त यार पैसो मां वटि घणो आहे, अबो इंतकाल करे वियो आहे, अमा इंतकाल करे वई आहे, उनजो हिसो जेकॾहिं लॻाइणु चाहियो था न ईसाले सवाब जे लाइ 7 हिसनि जे अंदरि हिकिड़ो हिसो एड करणु चाहियो था न त बिल्कुलु करे सघो था। कोई बंदो चए साईं मूंखे पैसो ज़्यादा आहे त हाणे 7 हिसा जेके मां जानवर बि मां पाण वरितो आहे त इन जे अंदरि हिकिड़ो हिसो त जेको मुंहिंजे मथां लाज़िमी आहे हिकिड़ो हिसो त मां उहो कयो आहे, हिकिड़ो हिसो पीउ जे नाले ते करणु चाहियां थो। अबो मरी वियो आहे उनखे अजो पियो मिले त साईं अबे जे नाले ते करे सघूं था, हिकु हिसो अम्मा मरी वई आहे उनजे नाले ते हिकिड़ो हिसो करे सघूं था। हा साईं कोई ॿियो रिश्तेदार उनखे ईसाले सवाब जे पहुचाइण जे लाइ उनजो बि हिसो लॻाए सघूं था, यानी जेको इंतकाल करे वियो आहे। इन जो दलील हिकिड़ो अथव, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया त हज़रत अली साईं फरमायो त अलाह जे नबी मूंखे हुकुम ॾिनो त ए अली मां इन दुनिया खां वञा थो, जेतिरो टाइम तुंहिंजी हयाती रहे मुंहिंजे नाले ते जानवर ज़िब कंदो रहिजांइ। ऐं हज़रत अली साईं कंहिं बि मौक़े ते न छॾियो, जॾहिं बि जेको आहे न क़ुर्बानी अचे न हज़रत अली साईं 2 जानवर ज़िब कंदा हुआ। साहिबनि पुछा कयो त 2 जानवर ॿियो छॾे खां? चए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, अलाह जे नबी ॿुधायो त क़ुर्बानी जी वॾी फज़ीलत आहे। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अली मां वञा हिन दुनिया खां पोइ मुंहिंजे नाले ते जानवर ज़िब करणु तुंहिंजी ज़िमे थी। इन जे करे हज़रत अली साईं फरमायो मां ज़िब कंदो रहंदो आहियां। त साईं अबे ऐं अहिड़ी तरह माउ जे नाले ते बिल्कुलु करे सघो था ईसा अले सवाब पहुचाइण जे लाइ, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।